أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن يدعون من دونه إلا إناثا وإن يدعون إلا شيطانا مريدا لعنه الله وقال لأتخذن من عبادك نصيبا مفروضا ولأضلنهم ولأمنينهم ولآمرنهم فليبتكن آذان الأنعام ولآمرنهم فليغيرن خلق الله ومن يتخذ الشيطان وليا من دون الله فقد خسر خسرانا مبينا يعدهم ويمنيهم وما يعدهم الشيطان إلا غرورا أولئك مأواهم جهنم ولا يجدون عنها محيصا صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला शिरक ऐं शिरक खां सवाइ गुनाहनि जे मुतालिक़ बयान फरमायो हो, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ऐलान कंदे फरमायो त शिरक खां सवाइ ॿिया कहिड़ा बि गुनाह हुजनि, नंढा या वॾा, मां रब चाहियां त माफ़ करे छॾींदुसि, न चाहियां त मुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी शिरक माफ़ न कंदुसि जेसि ताईं बंदो शिरक खां पाण तौबा ताइब न थिए, हमेशा हमेशा जे लाइ तौहीद जो क़ाइल न थिए, हमेशा हमेशा जे लाइ शिरक ऐं बुत परस्तीअ खां कुफ्र खां मुड़ी न वञे, तेसि ताईं माफ़ न कंदुसि। पोइ अल्लाह तबारक व तआला इन आयत खां पोइ अॼोकिन आयतुनि में उन दौर जे मके जे मुशरिकनि जेके काफ़र बि हुआ, मुशरिक बि हुआ, बुत हथ जा पथरनि मां ठाहे करे उन्हनि जी पूॼा कंदा हुआ, उन्हनि जे रीतुनि ऐं रस्मुनि खे बि बयानु कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु शैतान जे उन वाइदे ऐं वचन खे बि बयानु कयो आहे जेको इंसाननि खे खाइण जे मुतालिक़ इब्तिदा में ई शैतान अल्लाह ताला सां कयो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त मके जे माण्हुनि जी हिकिड़ी रस्म हुई, पुराणी आदत हुई उन्हनि जी त पंहिंजे वॾड़नि जे तस्वीर ते नक्शे ते बुत घड़े करे घर जे अंदरि रखंदा हुआ। पंहिंजे क़ौम जो को चङो मुड़ुसु बुज़ुर्ग मरी वियो हुननि जो, मुशरिकनि जो, पोइ उन जी तस्वीर हिकिड़े पत्थर ते वॾे ते ठाहींदा, पोइ उन पत्थर खे कारीगर माण्हू घड़े हिकिड़ो मूर्ति बोतो ठाहींदो, पोइ उनखे रखंदा हुआ घर में। चयो वियो हुननि खे त बाबा ईअं छो था कयो? हुननि चयो त इहो असांजो बुज़ुर्ग माण्हू हो, उनखे ॾिसी इबादत कंदा आहियूं त ख़ुदा यादि ईंदो आहे। अरे बाबा इहो बुत आहे हिकिड़े क़िस्म जो, बुत त अॻियां रखो, बुत जी पूॼा था कयो। चऊं न न, चरिया भेणा, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत कबी आहे छा? न, कोन कबी आहे। पोइ तव्हां छो था रखो? चए असां सजदो अल्लाह खे कंदा आहियूं, पर हे बुत अॻियां था रखूं पंहिंजे वॾड़े जो, पंहिंजे बुज़ुर्ग जो, पंहिंजे फलाणे दीनदार माण्हूअ जो, इन जे करे तस्वीर उनजी पत्थर ते ठाहे रखी आहे जो उनखे ॾिसी ख़ुदा यादि ईंदो आहे, उनखे ॾिसंदा आहियूं त इबादत में दिलचस्पी थींदी आहे। शैतान उन्हनि खे इहा ॻाल्हि दिमाग़ में विधी त तव्हां इबादत अल्लाह खे था कयो, पर हिन खे अॻियां रखो त जीअं ख़ुदा यादि अचेव।
आहिस्ते आहिस्ते नतीजो इहो निकितो त उन्हनि वॾड़नि जो पोयों जेको नौजवान नस्ल आयो उन्हनि सिधी साईं बुतनि जे पूॼा करणु शुरू कई। उन्हनि खे चयो वियो त बाबा तव्हांजा वॾड़ा जेके हा अलाह खे सजदो कंदा, तव्हां वरी सिधो सो बुतनि खे था सजदो कयो। उन्हनि चयो न साईं, असांजे वॾनि जे अॻियां बि इहे बुत पिया हूंदा, असांजा वॾा ई हिननि जी पूॼा कंदा। शैतान हुननि खे अहिड़ी तरह सां इहा ॻाल्हि सवली ऐं आसान करे दिमाग़ में विधी वॾनि खे त तव्हां सजदो ख़ुदा खे कयो पर बुत रखो। पर ॾिसंदड़ माण्हू त ईअं सम्झंदो न त हिन जो सिधो सो सजदो बुत खे आहे। आहिस्ते आहिस्ते इन क़ौम सदीअ में बुत परस्ती अची वई। हाणे इहे बुतनि जा पुॼारी थी पिया ऐं पोइ एतक़ाद बि हुननि जो एॾो शैतान बिगाड़े ख़राब कयो जो शैतान हुननि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं विधियूं त मलाइक जेके आहिनि उहे अलाह ताला जूं न्याणियूं आहिनि। अलाह ताला जे बारे में हरू भरू बि औलाद साबित कनि। अलाह जी फरमाए थो लम यलिद वलम यूलद, अलाह उहा ज़ात आहे जेको पाण बि कंहिं मां न ॼायो आहे, माना पंहिंजा पीउ मां बि कोन अथसि ऐं वरी उन मां बि केरु कोन ॼायो आहे, माना पंहिंजी औलाद बि कोन अथसि। बेनियाज़ ज़ात आहे, उनखे अबे अमा जी औलाद जी ज़रूरत ई कान्हे। पर हिननि बुत परस्तनि मुशरिकनि जे ज़हन में शैतान इहा ॻाल्हि विधी त मलाइक अलाह ताला जो न्याणियूं आहिनि ऐं होॾां मुशरिक इहे पाण न्याणी पसंदि कोन कंदा घर में ॼमंदी त पंहिंजे लाइ न्याणियूं पसंदि न पिया कनि, अलाह ताला जे लाइ वरी मलाइकनि खे ज़ोरीअ न्याणियूं बणाइनि। पोइ माण्हुनि खे मुतमइन करण जे लाइ छा कनि, जेके पंहिंजा बुत ठाहिनि उन्हनि बुतनि ते वरी नाला वरी औरताणा रखियनि, लात, उज़ा, मनात, नाइला, अहिड़े क़िस्म जा उन्हनि जा नाला रखियल बुतनि ते। होॾां न्याणियूं पसंदि कोन था कनि, ज़ोरी अलाह ताला जे खाते था औलाद साबित कनि, सो बि मलाइकनि खे न्याणियूं था बणाइनि, वरी बुतनि खे बि औरताणा नाला ॾेई करे बुत परस्ती था कनि। अजीब हिननि जो ज़हन हो। ऐं शैतान हुन वक़्तु बल्कि क़यामत ताईं ईंदड़ हर आदम जे औलाद खे खारींदो ख़राब कंदो रहे थो। शैतान अजीब अंदाज़ में इंसान खे बुछड़ो ऐं बुरो बणाईंदो आहे। चवंदो आहे त हाली फ़िलहाल अयाशी करे वठ, जीअं वणे तीअं कर। ख़ुसूसन काफ़िरनि खे त इहो ख़्यालु ॾींदो आहे त क़यामत किथे आहे, कोन ईंदी क़यामत, इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन। मुशरिकनि त ईअं चयो बि हुयो क़यामत खणी कई अथव, मता हाज़ल वअद इन कुंतुम सादिक़ीन, किथे आहे क़यामत, ॿुधायो क़यामत जो टाइम भला जे सचा हो त। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त अल्लाह ताला क़यामत जो इल्मु ॾिनो ई कोन्हे त कीअं ॿुधाइनि। हू पिया चवनि जे सचा हो त ॿुधायो क़यामत कॾहिं ईंदी। ऐं होॾां ईअं बि चयूं त न बाबा इहा ॻाल्हि ॿुधंदा ईंदा आहियूं पुराणे ज़माने खां थी त क़यामत ईंदी ईंदी ईंदी, मिड़ई ड्रेजारिया वियो आहे, क़यामत कोन ईंदी। इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन, इहे पुराणियूं कहाणियूं आहिनि त क़यामत ईंदी, हिसाब जो कोन थींदी। शैतान हुननि जे ज़हन में इहा ॻाल्हि विधी। शैतान हुननि खे चयो त बाबा हिकु त क़यामत ईंदी अलाए न ईंदी, कच पका, जीअं वणे वठी हाल फ़िलहाल मज़ा मस्तियूं करे वठो, पर जेकॾहिं ईंदी बि न त बि वक़्तु अञा पियो आहे, तेसिताईं अयाशी करे वठो, ज़िंदगीअ जे पछाड़ीअ में पोड़प में अॻिते हली करे पोइ तौबा कजो। फ़िलहाल गुनाह कयो, बुत परस्ती कयो, शराब पीओ, ज़िना कयो, हर बुराई कयो। शैतान हुननि खे ईअं बिगाड़े वियो। पोइ अल्लाह तबारक व तआला उन वक़्त जे मुसलमाननि खे अहिड़े त लफ़्ज़नि सां मुतमइन कयो जो उहे लफ़्ज़ क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहनुमाई रहबरी कंदा, जेके क़ुर पाक जो हिसो आहिनि। अल्लाह ताला फरमायो इन यदऊन मिन दूनिही इल्ला इनासा, इहे मुशरिक जिन जा अक़ीदा अहिड़ा ख़राब आहिनि, अमल ख़राब आहिनि, इहे अलाह खां सवाइ बुतनि खे था सॾनि, बुतनि खे था पूॼनि, सो बि औरताणे अंदाज़ में, छो त हुन जा नाला ई औरतुनि वारा रखियऊं न। वहीं यदऊन इल्ला शैतानन मरीदा, अल्लाह जी फरमाए थो त इहे त पूॼा था कनि शैतान जी जेको तड़ियल आहे, सरकश आहे, सरकश शैतान जी पूॼा था कनि, उनजे चवण ते था हलनि। लानहुल्लाह
इन शैतान ते अल्लाह ताला लानत कई ओ जो आदम अलैहिस्सलाम के सजदो कोन कई तने वक़ाल ला तखिदन मिन इबादिका नसीबा मफरूजा अल्लाह से इंसान के हाणे शैतान जी उहा वायदे वाली ॻाल्हि ॿुधाए थो ओ आदम जा बचड़ा आदम जा औलाद तोखे ख़बर आहे तुझे अबे आदम के जॾहिं मां पैदा कयो पोइ मां हुकुम कयो मलाइकनि खे त उसजुदू लि आदम आदम खे सजदो कयो फसजदू सभिनी सजदो कयो मुंहिंजे हुकुम जे चवण सां मुंहिंजे हुकुम करण सां सभिनी सजदो कयो इल्ला इब्लिस इब्लिस इनकार कयो अबा वस्तकबर तकबर बि कई वकान मिनल काफिरीन अल्लाह से फरमाए थो त पोइ इनकारनि मां थी पियो पोइ अल्लाह ताला लानत करे छॾियसि वइन अलैक लानती इला यौमिद्दीन क़ाल फखरुज मिन्ना फइन्नक रजीम वइन अलैक लानती इला यौमिद्दीन अल्लाह से फरमाए थो हुनखे मां जन्नत मां त कढियो पर लानत बि कईमांसि हिन चंडे उन वक़्तु मूंसां वाइदो कयो अल्लाह से आदम जे औलाद खे ॿुधाए थो इहो अहवाल वक़ाल लअत्तखिज़न्न मिन इबादिका नसीबन मफरूज़ा अल्लाह से फरमाए थो हिन शैतान मूंखे चयो मां पंहिंजो हिस्सो इन आदम जे औलाद में तुंहिंजे बाननि में ज़रूरु रखंदुसि अरे छाजो हिस्सो रखंदे चई त ख़राब करण जो आदम जा औलाद तुंहिंजी इबादत कंदा नेक सालिह थींदा अबे आदम जे चवण ते हलंदा तो उन्हनि खे सुधारण जी कोशिशि कंदे पर मां उन्हनि खे बिगाड़ींदुसि मां उन्हनि खे ख़राब कंदुसि क़ाल लअक़उदन्न लहुम सिरातकल मुस्तक़ीम हिदायत वारे रस्ते जे विच ते विहंदुसि ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم सॼे खॿे ओलह ओभर ॾखिण उत्तर हर तरफ़ खां इन्हनि खे मां रुसवा कंदुसि ख़राब कंदुसि बिगाड़ींदुसि हिन खे वॾियूं वॾियूं उमेदूं ॾेखारींदुसि ऐं हिननि खे गुमराह कंदुसि ऐं हिननि खे बुछड़नि ऐं बुराइनि जो हुकुम कंदुसि अहिड़ा अहिड़ा कम वठंदुमि हुननि खां जो वॾो हिसो हूंदो मुंहिंजो उन्हनि जे बिगाड़ण में अल्लाह से उहे लफ़्ज़ चई करे ॿुधाया ला तखिज़न्न मिन इबादिका नसीबन मफरूज़ा वाइदो करे हिन चंडे चयो त मुंहिंजो हिननि बाननि में मुक़ररु हिसो हूंदो हर माण्हूअ खे ख़राबु कंदुसि केॾो बि नेक हूंदो न उन में कान का बुछड़ा ई पवंदी आदत बुराईअ जी जेका उन मां विधी हूंदी मुंहिंजो बि हिसो हूंदो हर माण्हूअ में अड़े छा कंदे उन्हनि खे कीअं ख़राबु कंदे भला अल्लाह से फरमाए थो मूंखे हीअं जवाबु ॾिनई वला उदिल्लन्नहुम मां उन्हनि खे गुमराह कंदुसि वला उमन्नियन्नहुम ऐं मां हिननि खे वॾियूं वॾियूं उमेदूं ज़हन में ॾींदुसि हीअं करिणो आहे पोइ हीअं करिणो आहे पोइ हीअं करिणो आहे उन उमेदुनि जे सहारे पियो हलंदो दीन ऐं आख़िरत क़बर हिसाब किताब विसरी वेंदुसि वला आमुरन्नहुम अल्लाह से फरमाए थो मूंखे ईअं चवंदो वियो शैतान त मां हिननि खे हुकुम कंदुसि बुराइनि ऐं बुछड़ाइनि जो फला युबत्तिकुन्न आज़ानल अनआम अल्लाह से फरमाए थो पोइ हे अहिड़ा चंडा मुशरिक जो इन ॻाल्हि खे सम्झनि ई कोन था हू शैतान त मूंखे चई वियो वाइदो करे वियो त मां हिननि खे रुसवा कंदुसि ख़राबु कंदुसि गुमराह कंदुसि वॾियूं उमेदूं ॾींदुसि बुराइनि जो हुकुम कंदुसि ऐं पोइ ही वरी जानवरनि जे कननि खे कटींदा हाणे कीअं कटींदा जानवरनि जा कन चीरींदा उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त मुशरिकनि में इहा रस्म हुई रवाज हुयो त जॾहिं हिन खां ॾाची 4-5 भेरा फर ॾींदी वियामदी ऐं 5 भेरे जेकॾहिं नर ॾिनई माना तोॾो ॼणई तोॾड़ी न तोॾो ॼणई बच्चो नर ॾिनई त पोइ उन ॾाचीअ जो कनु ईअं चीरे छॾींदा कनु चीरल हिकिड़ी कुंड पई लड़कंदी कॾहिं कॾहिं ॾोरनि में जो बि के माण्हू भाॻिया कंदा आहिनि अरे भाई हिनजो छो चीर ॾेई करे कनु चीरे छॾियो आहे चवंदा त हीअ हाणे बसि असांजे फलाणे लात बुत जे नाले ते आहे 5 दफ़ा वियाई आहे 5 पेट जेको आहे उहो तोॾो ॾिनो अथई हाणे इहा असांजे फलाणे उज़ा जे नाले ते आहे फलाणे मनात जे नाले ते आहे पोइ उनजो न खीर पीअंदा न उन ते सवार थींदा न वरी उनखे केरु तड़ींदो पंहिंजे पोख मां आई आहे पई चरे यल चरंदी वतंदी पोइ अल्लाह से फरमाए पियो त हिन चंड मूंसां वाइदो कयो त मां हिननि जो ज़हन एॾो ख़राबु कंदुसि आदम जे औलाद जो इहे जानवरनि जा कन बि चीरींदा वला आमुरन्नहुम फला युग़य्यिरुन्न ख़ल्क़ अल्लाह ऐं मां हिननि खे अहिड़ो अहिड़ो ॾसु ॾींदुसि सेखारींदुसि आदम जे औलाद खे अल्लाह साईं तुंहिंजे बणायल तस्वीर खे तुंहिंजे बणायल तख़लीक़ खे बिगाड़ींदा अड़े कीअं बिगाड़ींदा
शैतान उन दौर में माण्हुनि खे पुराणे ज़माने में ज़हन में इहा ॻाल्हि विधी तड़े तुंहिंजो चहिरो जेको आहे न इहो थोरो बेडोलो आहे, सुहिणो कोन थो लॻे, पोइ हिते 4-5 तुबका कढ। कीअं कंदा? या त सुई ऐं धाॻो खणी करे पोइ उते 4 टाका हणंदा, ज़ख़म थींदो, उन में वरी सुरमो हणंदा, या वरी कागज़ साड़े उनजी खाक हणंदा त पोइ 4 तुबका थी बीहंदा। चमड़ीअ में उहे निशान कारा बीहंदा, कॾहिं हिते लिर ते, कॾहिं हिते मथे चप ते, कॾहिं हेॾां, कॾहिं वरी हेॾां गल ते, कॾहिं हेॾां गल ते। औरतूं इहे तुबका कंदियूं। अॼोके दौर में बि अञा ताईं बि कुझु बरोच अहिड़े क़िस्म जा जेके जाहिल माण्हू आहिनि वीचारा जिन खे ख़बर न आहे, अञा ताईं उन्हनि में इहो रस्म ऐं रवाज आहे। पोइ अलाह सिर्फ़ु बाख़बर थो करे आदम जे औलाद खे त हे शैतान उन वक़्तु ई मूंखे हीअं पियो चए त मां इन्हनि खे अहिड़ी सिख्या ॾींदुसि ग़लति जो जानवरनि जा कन बि चीरींदा ऐं पंहिंजी तस्वीर बि बिगाड़ींदा। हिकिड़ा वरी अहिड़ा आशिक़ मसनूई तीली खणी या कुझु चाकू खणी करे उन ते पंहिंजे महबूब जो नालो लिखंदा, पोइ जेको ज़ख़म थींदो उन ज़ख़म ते वरी सुरमो पिया हणंदा या कागज़ साड़े पिया उनजी खाक हणंदा, पोइ फत सुकी वेंदो त उहा कारान उन अंदरि पेवस्त थी वेंदी, चमड़ीअ में निशान ज़िंदगी भर रहंदो। हाणे उन्हनि खे इहा ॻाल्हि सुहिणी पई लॻे, हीअ जेका ख़ुदा जी बणायल तस्वीर आहे इहा न पई वणे, पंहिंजी वरी उन में पेवंदकारी पिया कनि, उन में चिट साड़ी पिया कनि, उनखे जेको आहे चङी तरह खोचे करे उन में ज़ख़म पिया रंग पिया भरनि। शैतान पियो चए, अलाह से ॿुधाए थो, शैतान पियो चए त मां अहिड़ो इन्हनि खे सिख्या ॾींदुसि, सेखारींदुसि जो अलाह ताला जे बणायल तस्वीरुनि खे बिगाड़ींदा। ऐं वाक़ई इंसान ईअं करे पियो। वमन यत्तखिज़ शैतान वलिय्यन मिन दूनिल्लाह, अल्लाह से फरमाए थो जंहिं बि शैतान खे दोस्त करे वठो, अल्लाह खे छॾे जंहिं शैतान खे सॾियो, रब खे विसारे शैतान सां जंहिं दोस्ती कई, फ़क़द ख़सर ख़ुसरान मुबीना, अल्लाह से फरमायो उन जो वॾो नुक़सान थियो, पधरो नुक़सान कयो उन्हनि, वरी पंहिंजी तबाही कई उन माण्हूअ। यइदुहुम व युमन्नीहिम, अल्लाह से फरमाए थो त इहो वाइदो ॾींदो तव्हांखे त घबराए न, हिकु त क़यामत कोन ईंदी, पर जे अची बि वई न तुंहिंजे पारां सज़ा मां खणंदुसि, बसि न, अहिड़ा दिलासा ॾींदो। अरे अञा हयाती वॾी आहे तुंहिंजी, जॾहिं जेसिताईं मौत अचे तेसिताईं हाली अयाशूं करे वठि, पोइ पिया तौबा कंदासीं। कंहिं ॾिठी आहे क़बर, कंहिं ॾिठी आहे क़यामत? अॼु ताईं जे क़यामत अचणी हुजे हा त पोइ कोन हिकु ढुको क़ब्रिस्तान त भला को ईअं थिए हा जो तव्हां माण्हू जहिड़ा चङा ॾिसूं हा, कॾहिं बि ईअं कोन थियो आहे, कोन थींदी क़यामत, कोन थींदी। इहे ॻाल्हियूं आहिनि पुराणे दौर जूं, इहे तसलियूं शैतान इंसाननि खे ॾींदो आहे जेको शैतान सां यारी रखंदो आहे, दोस्ती रखंदो आहे हुनखे। पोइ अल्लाह से फरमाए थो याइदुम, सज़ा जेकॾहिं तव्हां ते ईंदी न त हुनजो वाइदो बि कंदो आहे त मां खणंदुसि, आख़िरत में बि मां तुंहिंजे पारां ईंदुसि, बसि न। वयुमन्नीहिम, ऐं वॾियूं वॾियूं सदूं उमेदूं ॾियारींदुसि। वमा याइदुहुम शैतान इल्ला गुरूरा, अल्लाह से आदम जे औलाद खे सेखारे पियो, ओ आदम जा बचड़ा, ये शैतान जूं तसलियूं, शैतान जूं उमेदूं, ये धोखो अथई, धोखो, हक़ीक़त सां कोई तालुक न अथई हिननि जो। उलाइका मअवाहुम जहन्नम, जेको बि तव्हां मां न हिन शैतान जे चए ते हलियो, वला यजिदून अन्हा महीसा, अल्लाह से फरमाए थो उनखे जहन्नम मां निकिरण जो को रस्तो ई न मिलंदो। उलमा मुहद्दिसीन अञा लिखियो आहे हिननि आयतुनि जी रोशनीअ में त शैतान उन्हनि खे कीअं कीअं बिगाड़ियो। उन दौर जा माण्हू हिकु त चहिरे ते कारा दाग हणंदा हुआ, उन सां गॾोगॾु औरतुनि जा जेके ॾंद आहिनि इन्हनि ॾंदनि खे अहिड़े तरह सां घसाए उनखे संदड़ा कंहिं कंहिंजा वेकरा था थियनि, बेडोला था लॻनि, उन्हनि जे विच में विछी करे उनखे अहिड़ो घड़े करे सन्हो बणाईंदा हुआ जीअं औरतूं पाण बि निशाननि सां सुहिणियूं लॻनि, वरी खिलनि त उनजा ॾंद बि मोतीअ जहिड़ा लॻनि सन्हड़ा। वरी कॾहिं कॾहिं मर्दनि खे खसी करे छॾनि, हरूभरू उनखे खजड़ो बणाए छॾनि, कॾहिं वरी औरतुनि खे मर्दनि जो लिबास पाराइनि, मर्दनि खे औरतुनि जो लिबास पाराइनि। उन ज़माने में वरी मर्दनि खे औरतुनि जहिड़ो बनाइण जे लाइ खसी बि करे छॾनि ऐं ॾाढ़ी बि उन्हनि जी कूड़ो छॾनि।
बिल्कुल ॾिसण में सफ़ा गोल मटोल जहिड़ी औरत बिना ॾाढ़ीअ जे, औरत खे त हूअ बि कुदरती कान्हे, पर मर्द खे बि चहिरे तां ॾाढ़ी कूड़े करे औरत जहिड़ो मुंहुं बनाइनि, वरी खसी करे उनखे वरी औरत जहिड़ो बनाइनि, त भले औरतुनि में घुमंदो त छा आहे, हाणे हिन मां कोई फ़ाइदो नुक़सान कोन्हे को, कुझु कोन थींदो। वरी जेके अच ॾाढ़ीअ वारा थी वञनि बुज़ुर्ग, उन्हनि खे वरी ख़िज़ाब हणनि, रंग हणी करे उन्हनि खे जवान बनाइनि पंहिंजे मर्ज़ीअ ते। औरतुनि खे वरी मर्दनि जे मुशाबे बनाइनि, कूड़ियूं ॾाढ़ियूं पाराइनि, उन्हनि खे पटको बदिराए विच में विहारे करे उन्हनि खे मर्दनि जो हाकिम बनाइनि, उन्हनि जे मर्ज़ीअ ते हलनि। अहिड़े क़िस्म जूं रीतूं ऐं रस्मूं शैतान हुननि में विधियूं जेके नाजाइज़ हरामूं। अल्लाह तबारक व तआला जंहिं हालत में इंसान खे ख़लकियो आहे, हुननि उहा हालत खुदाई जेका बणायल हुई उहा बिगाड़नि पिया, पर उनजे बावजूद बि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह ताला जूं इंसान में कुदरती तख़लीक़ जूं रखियल आहिनि, पर उन्हनि खे कटण करण जो बि हुकुम आहे, इजाज़त आहे। मसलन न बि कुदरती आहिनि, पर वधंदा त उन्हनि खे कटबो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में शुमार आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह सां तोहर बि कराइबो, कुदरती बनावट आई आहे, पर ख़ुतनो कराइबो, तोड़ कराइबो सुन्नत आहे। ऐं हिन सां गॾोगॾु ॾाढ़ीअ खे बिल्कुलु कटे छॾणु त सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, पर मुक़रर जेका मिक़दार आहे मुठ, उन मुठ खां जेका वधे थी उनखे वरी कटण जी इजाज़त आहे। त जीअं को माण्हू न एतिराज़ करे त तव्हां जो चओ था त अल्लाह ताला जी बणायल जेका शइ आहे उनखे माण्हू जेकॾहिं वधीक संवारींदो या बिगाड़ींदो त ॾोह थींदुसि, पोइ तव्हांजो अल्लाह ताला जा पैदा थियल न कटियो था, तव्हांजो ॾाढ़ी भला वधेव थी त पोइ हुनखे कटियो था, छॾे ॾियोसि न, ख़ुदा जी बणायल आहे त भले पई हुजे, हेठि पई लड़के, भले ॿुहारी पई ॾेव, भले पई दामन किरेव, भले पोइ खाइण पीअण में वातम पई वञेव, छॾियोसि न, भले पई हुजे, चङा पोइ हुनखे कटियो ऐं सोनो बनायो। उते तव्हांखे सम्झ में अचे थी त ॾाढी सफ़ा वॾी थींदी त बेडोली लॻंदी, या वेहण में हेठां पई ईंदी, सुम्हण में पई तंग कंदी, उनखे कटे सोनो बनायो था। बाक़ी कंहिं जेकॾहिं चहिरे ते इहे निशान हया त पोइ तव्हांखे बुरा था लॻनि, ॾंद जेकॾहिं औरतुनि जा उन्हनि घड़े करे सुहिणा बनाया त तव्हांखे बुरो था लॻनि। इन जो जवाबु इहो आहे, कुझु शयूं जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़बान अतर सां ऐं पाण पंहिंजे ज़िंदगीअ में अमल करे सेखारियूं आहिनि, जिन खे मसनून अमाल चइबो आहे, उन्हनि जी इजाज़त आहे, उन्हनि खां सवाइ जी इजाज़त कान्हे। न कटणु, सेर बलाइणु, वार वग़ैरह जेकॾहिं बेसुरा थी वञनि त उनखे कटे करे सुहिणा बनाइणु, ऐं ॾाढ़ी जेकॾहिं हद खां वधी वञे मुठ खां त उनखे वधीक वार जेके आहिनि उहे कटणु, इहे सुन्नत आहिनि। पेरनि जा हथनि जा न कटणु सुन्नत आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां जेकॾहिं कोई माण्हू मेंदी हणे थो ॾाढ़ीअ खे त उनजी बि इजाज़त आहे। अॼोके दौर में त ख़िज़ाब रंग लॻायो थो वञे, कॾहिं कॾहिं दोस्त पुछंदा आहिनि त साईं भला इहो रंग ख़िज़ाब हणणु जाइज़ आहे? इहो त क़ुरान पाक जे तफ़सीर मां जीअं ॿुधोसीं त पुराणे ज़माने में मके जे मुशरिकनि ऐं काफ़िरनि जो अमल हो, उहे कंदा, पोइ अॼोके दौर में मुस्लमान बि कनि था, इहो जाइज़ आहे? उनजो जवाबु इहो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां जेका हिकु रिवायत में इजाज़त मिले थी ख़िज़ाब जी, इहा उन वक़्तु इजाज़त हुई जंहिं वक़्तु मुस्लमान मुजाहिद काफ़िरनि जे मुक़ाबले में बीहनि पिया, त पोइ उहे तजुर्बेकार पोड़ा हुआ, त काफ़िर ॾिसी करे मस्ती पिया कनि, घोड़े वांगुरु हिणकनि पिया, फ़ख्र सां तलवार पिया लहराइनि, त हाणे असांजे मुक़ाबले में कुराड़ा कुल, इन्हनि खे त तलवार जे ईअं नोक ते नचाईंदासीं, ईअं पिया कनि। पोइ उन वक़्तु इजाज़त ॾिनी वई त बाबा इहे अछियूं ॾाढ़ियूं पंहिंजूं ख़िज़ाब करे कारियूं कयो, काफ़िर जे मुक़ाबले में बीहो त जीअं हो सम्झनि त बाबा हे बि सभु जवान आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले में बीहण जे लाइ इजाज़त मिली वई, माना मैदान जंग में, मैदान जिहाद में। त पोइ अहिड़ी तरह सां अॼोके दौर में जेके उलमाए किराम इहो मैदान जंग सजायूं वेठा आहिनि, अॼोके दौर जी जंग जेका आहे उहा तहज़ीबुनि जी जंग आहे, मीडिया जी जंग आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी जंग आहे। जंहिं आलिम सगोरे जो कमु आहे काफ़िर जे कुफ्र खे रद्द करणु मीडिया जे ज़रिए, इहो बि जिहाद में शुमार आहे। इहो जेकॾहिं पोड़ो ऐं कमज़ोर नज़र ईंदो त काफ़िर हिनखे ॾिसी करे मुशरिक चवंदा त इन्हनि जे मुनाज़रनि करण वारा आहिनि बि त इहे कुराड़ा न,
इहो हिकिड़ो इक़्तिबास आहे ते पुराणा मरी विया त नौजवाननि में इन्हनि जन में दम ई कोन्हे, पोइ मिनवत ॼण त उन्हनि जे लाइ इजाज़त हिकिड़ी साबित थिए थी त अहिड़े क़िस्म जा आलम सबूरा जेकॾहिं कनि था त उनखे इजाज़त आहे। पर चूंकि इहा आम थी वई आहे, गुंजाइश जो निकिरी पई त आम थी पई आहे। जीअं तस्वीर हराम आहे, पर हाणे तस्वीर जे मामले में कुझु ॻाल्हि वधी वई त बाबा तस्वीर कहिड़ी, जेका काफ़र बुत मां घड़े ठाहींदा उहा तस्वीर हराम आहे। अलाह ताला क़यामत ॾींहुं फरमाईंदो न साह विझ। या तस्वीर जेका भित ते माण्हू रंग सां लिखे थो उहा हराम आहे, जेका छापी पई आहे। या जेका अख़बार में या पेनाफ्लेक्स में इश्तिहार में अची वई इहा तस्वीर हराम आहे। जेका मोबाइल में पई आहे, जंहिंखे बटन हणो त वॾी बि थिए थी, बटन हणो त साफ़ बि थिए थी, बटन हणो त गुम बि थी वञे, इहा बि तस्वीर आहे। सम्झण जी ॻाल्हि आहे इहा। हाणे जॾहिं हुन में मुख़्तलिफ़ राया अची विया त बाबा मोबाइल जे अंदरि जेका तस्वीर आहे इहा तस्वीर न आहे, बल्कि इंसान जे तस्वीर जो अक्स आहे, पाछो पाछो। पोइ हीअं जेको हथ जो पाछो आहे इहो बि पाछो आहे, पर इहो अंधो हीअ चूंकि अहिड़ी शइ आहे जेका इन पाछे खे इंसान जे बिल्कुलु हूबहू तस्वीर में बनाए थी वञे, जंहिंजो नालो तस्वीर था रखूं आहे इहो बि अक्स। पोइ हितां गुंजाइश थी निकिरी पए, जंहिं गुंजाइश जो फ़ाइदो वठी करे सभु तस्वीर ते मूवीअ ते जाइज़ जी जवाज़ जी फतवा ॾेई वेठा आहिनि, वरन त तस्वीर आहे उहा हराम आहे। ऐं बिल्कुलु ख़िज़ाब बि ईअं थोरनि जॻहियुनि ते जो इजाज़त मिली आहे त उन इजाज़त मां गुंजाइश निकिरे थी, उन गुंजाइश जो फ़ाइदो सभु वठनि था, वरन त ख़िज़ाब बुरो आहे, ख़िज़ाब न कजे। अलाह जे रसूल खे पसंदि कोन्हे को। अल्लाह ताला तव्हां असांखे इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।